नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त ॻोठा गामाणी तव्हां सभिनी भाउरनि ख़बर आहे त ॻोठा गामाणी जा सभु रहाकू आहिनि ऐं मां तव्हांजो भाउ साहब। जीअं त दोस्तो 4 महीननि खां लगातार असां आगामणी शहर जो गैस कटियो वियो आहे। दोस्तो केतिरा ॾींहं अचनि था हिते ॻोल्हे ॾेखार करे प्रेशर ॾियनि था, कूड़ सच कनि था, वरी होटलनि ते अचनि था, वरी कंहिंखूं सदा घुरनि, कंहिंखूं कहिड़ो नमूनो था कनि। हाणे असल में ॻाल्हि इहा थी आहे, असां हिसाब था कयूं त हिकु महीने हिकु फी माण्हू ॾे जो बिल थो अचे त 4-5 लख हिकु ॻोठ मां असांखे हयूं था वञनि। असां सां अहिड़ी नाइंसाफ़ी ऐं एॾी बेवाजिबी आहे ऐं बिल्कुलु हीअ जेके बिल आहिनि असांजा हर महीने असां पेड कंदा आहियूं, हिकिड़ो बि असांजो महीनो रहियल न आहे। पोइ बि असां सां अहिड़ी नाइंसाफ़ी आहे, जेको मेयर जो हेठि जो आहे उहो वॾो करप्ट आहे। असां सां बेगुनाह ज़ुल्म कयो अथई, असांजे ॻोठ वारनि सां चप पियो आहे, जा त को दुश्मन अथसि का ख़बर नथी पए। हाणे 10 ॾींहं पहिरियों असांजे ॻोठ में आयो आहे, हिकिड़ी लाइन खोलियो आहे, जेको उन वटां चांहि मानी खाईंदो आहे, थी सघे अलाह ॼाणे उन वटां माल पैसनि जो पहुतो हुजे, उहो ख़बर न आहे। बाक़ी वधीक सॼो ॻोठ असांजे खे बंदि कयो अथई, लाइनूं ख़तमु करे कटे छॾियूं अथई। जेके बि माण्हू ग़रीब मिसकिन आहिनि वीचारा, जंहिंखे 50 रुपया कोन्हे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे सघे, पोइ बि उनजा बिल पियारनि था वीचारा मजबूर थी करे। हिनमहिल हिकु त महांगाई असांखे बेज़ार कयो आहे, ॿियो नंबर असांखे गैस वारनि बेज़ार कयो आहे। गैस न आहे छो भला, छो भला एटीअ ते लानत। असां तां बेइंतिहाई एहसास न आहे, अहिड़ो त ज़ुल्म कयो अथनि। 4-5 महीना थी विया आहिनि त हिन अगामाणी शहर में को माण्हू ई ॼंदर न आहे। असां वोट बि ॾियूं था, असांजा बाला ऑफिसर बि अलाए काॾे गुम थी विया आहिनि, ॿोड़ा गुंका ऐं अलाए त छा चइजे, वधीक त मां नथो चई सघां, लफ़्ज़ घणा आहिनि। असांखे एतिरो तंग कयो अथनि। हाणे असां हाए वाए रोड ते अची मेड़ में पंहिंजो पाण जा एहतियात कंदासीं, पंहिंजो पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ींदासीं। उन जा ज़िम्मेवार ख़ुदि बाला ऑफिसर हूंदा ऐं एस डी ओ ऑफिस हूंदो, छो जो असां सां बेवाजिबी बेइंतिहाई ज़ुल्म कयो वञे थो। अगामणी शहर खे अंधेरी नगरी चरबट राजा करे वेठो अथनि। जेके ग़रीब आवाम आहे, मिसकीन आहे, उन्हनि सां ज़ुल्म थो कयो वञे। इहो ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं। गैस न आहे छो भला, छो भला गैस न आहे छो भला, छो भला असांखे गैस ॾिनो वञे, न त असां 4 ॾींहंनि जे अंदरि मेड़ हाईवे रोड खे ब्लॉक करे ऐं इंतिहाई घणो असां एहतियात जो दाइरो बि वधाईंदासीं ऐं पंहिंजो पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ींदासीं। उन्हनि जा ज़िम्मेवार ख़ुदि गैस वारा ऑफिसर हूंदा ऐं असां बाला ऑफिसरनि खे वरी बि चऊं था, असां हथ ॿधी असां मिसकिननि ग़रीबनि ते रहम कयो। ख़ुदा जे वास्ते हिन ॻोठ अगामाणी ते को अहिड़ी कावड़ अथव त ॿिया कावड़ ख़तमु करे महिरबानी करे हिन मिसकिननि ग़रीबनि हिन वीचारनि पीरसननि जी ॾाढ़नि खे ॾिसो, असांखे ॾिसो, हिन ॻोठ ते रहम कयो, महिरबानी करे असांखे गैस ॾियो। वधीक असांजो भाउ वरी पाण ॿियो हाल कंदो। जीअं त दोस्तो हिन अगामणी शहर में 4 महीना थी विया आहिनि, गैस न आहे। कम जे बहाने गैस वारनि सभु ॻोठ जूं लाइनूं कटे 4 महीननि खां गुम आहिनि। 10-15 ॾींहं थिया आहिनि, हिकिड़ी लाइन गैस जी चालू कई वई आहे, बाक़ी टोटल ॻोठ में गैस न आहे। जेकॾहिं असां चोर आहियूं, असांजे मीटरनि मां अगरि चोरी निकिरे त असां ज़िम्मेवार, बाक़ी ॿियनि सां ॿधल न आहियूं। चोरनि जी ख़बर बि गैस वारनि खे आहे। ॿियो केरु चोरी कोन करे सघंदो गैस, जेसीं ताईं गैस वारा मिलियल न हूंदा। गैस वारा गैस जी चोरी गैस वारा ई कराईंदा आहिनि, ॿिए कंहिंखे ताक़त न आहे। ऐं उन्हनि खां जेकॾहिं डील करे पैसा वठी उन्हनि जी मर्ज़ी आहे, लेकिन असां मीटरनि वारा आहियूं, असां पंहिंजा बिल पेमेंट कयूं था, असांखे गैस ॾिनो वञे। 4 महीना थिया आहिनि, गैस न आहे। कम जे बहाने अची चांहि पियूं होटल ते, कलाक कमु कनि, वरी होटलुनि ते वेही वरी मोटिया वञनि। जीअं असं गैस कंपनी के आला ऑफिसरन के अपील था कयूं त हिन शहर में 4 महीननि खां गैस कोन्हे को, ऐं 10-15 ॾींहं थिया आहिनि त हिकु लाइन चालू कई वई आहे, बाक़ी सॼे शहर में हर लाइन कटी वई आहे। इहो छो? शहर में जेकॾहिं हिकु लाइन चालू थी त बाक़ी ॿियनि ॾोह कहिड़ो कयो, असांजा बिल पियारियल आहिनि, उन खां पोइ बि गैस नथो ॾिनो वञे। हीउ मसइलो छा आहे? गैस जा बिल जॾहिं पेमेंट आहिनि त पोइ छो भला गैस न आहे? मसइलो छा आहे? हिकिड़नि खे गैस ॾिनो वञे थो, बाक़ी लाइनूं कटियूं वञनि थियूं, छाजे करे? आला ऑफिसर खे अपील था कयूं, एस डी ओ मेयर
ऐं हैदराबाद जे आला ऑफिसरनि खे असां अपील था कयूं बराए महिरबानी हिन शहर जो गैस बहाल कयो वञे छो त असां बिल पेमेंट कया आहिनि असां चोर न आहियूं अगरि जे चोर आहिनि त उहा गैस वारनि खे ख़बर आहे सभु कुझु जे करे उन्हनि खे ख़बर आहे छो गैस वारनि जी चोरी जेका आहे त मशीनूं किथां आयूं कंहिं चोरी कराई उहो बि गैस वारनि जो को माण्हू मिलियल हूंदो असांजो कहिड़ो कमु असां हुननि खे चोर ॻोल्हिणा अथनि पाण ॻोल्हनि ऐं पाण खे ख़बर अथनि हीअ असांजा बिल पियारियल आहिनि बराए महिरबानी असांखे गैस ॾिनो वञे 15 ॾींहं थिया आहिनि हिकु लेन चालू आहे बाक़ी लेनूं कटियल आहिनि गैस न आहे छो भला कर भला कर भला गैस न आहे छो भला कर भला कर भला